तव्हांजे ज़ेर चैनल सां गॾु तव्हांजो मेज़बान ज़ाहिद साहब हाज़िर आहे। 14 अगस्त पाकिस्तान जी आज़ादी जो ॾींहुं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मल्हायो वञे थो। मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ प्रोग्राम थियनि था। जाती जे मुंहिंजो जेको ॻोठु आहे, मुंहिंजो शहर आहे, जंहिं शहर में रहां थो, उन शहर में न्यू विजन पब्लिक स्कूल जे तरफ़ां हिकु नंढड़ी पर पुरवकार तक़रीब कोठाई वई आहे, जेका आज़ादी जे ॾियारे जे हवाले सां आहे। हिन स्कूल जे ॿारनि उहो परफॉर्मेंस कई आहे। उनमें टेबलूज़ आहिनि, स्पीच आहिनि ऐं ॿारनि जूं तक़रीरूं आहिनि। इहे सभु शइ तव्हांजे अॻियां असां पेश कंदासीं त तव्हां हिनखे कीअं था ॾिसो। अॼु आज़ादी जे ॾींहुं असां गॾिजी इन ॿारनि सां मल्हायूं पिया। अचो त असां गॾिजी पाकिस्तान जे हिन आज़ादी जे ॾींहं खे जोश ऐं ख़ुरूज सां मल्हायूं। तमाम ज़बरदस्त प्रोग्राम थो ऐं ॿारनि खे बि अप्रिशिएट कयां थो। उम्मीद आहे त अहिड़ा प्रोग्राम थींदा। अस्सलामु अलैकुम। पाकिस्तान ज़िंदाबाद जो हिकिड़ो ख़्यालु असांखे ज़हन में रखणु खपे त हीउ वतन, हीअ धरती असांजी सुञाणप आहे ऐं हिन सुञाणप लाइ असांखे महिनत करणी पवंदी। हे ॿार जेके अॼु नंढा गीत पेश कनि पिया, टेबलूं पेश कनि पिया, स्पीच कनि पिया, इहे सुभाणे जा इंजीनियर, डॉक्टर या ॿियनि शोबनि जा माहिर हूंदा। इन्हनि जूं ज़िम्मेवारियूं असांजे कुलनि ते आहिनि। असां इन ॿारनि खे कहिड़ा रस्ता ॾियूं था ऐं कहिड़े तरीक़े सां हिननि खे अॻियां वठी उन्हनि खे पंहिंजी मुस्तक़बिल जो ॾस ॾींदासीं। त मुंहिंजे ख़्याल में असां वटि हींअर फैसिलिटी जी घड़ियूं आहिनि। ये ॿार जेके असां वटि पढ़ण लाइ अचनि था, इहे असांजे उनजो मुस्तक़बिल असांजे हथ में आहे। ऐं उमेद थो कयां त हिन स्कूल जो स्टाफ, हिन स्कूल जो जेको प्रिंसिपल आहे, उहे जंहिं जोश ऐं ख़ुरूज सां ॾींहुं मल्हाइनि पिया, त जोश ऐं ख़ुरूज सां तालीम जे हवाले सां बि ओतिरो ई ध्यानु रखंदा त ईंदड़ मुस्तक़बिल हिनी ॿारनि जो आहे। इंशाअल्लाह ताला उहो ॾींहुं परे कोन्हे जो पाकिस्तान जो नालो अञा वधीक रोशन थींदो ऐं उहो पाकिस्तान जेको असांजे अखियुनि जो ख्वाब आहे, जेको क़ाइदे आज़म ॾिठो हो, जेको अलामा इक़बाल ॾिठो हो, उहो इंशाअल्लाह असां पंहिंजी महिनतुनि सां पूरो कंदासीं। तव्हां सभिनी जी महिरबानी। पाकिस्तान ज़िंदाबाद। Yeah.
दरकर सितारों की महफिल में मेरा सलाम। ये जंग निशान हमारे वतन के लिए है, जुलूम हमें वतन की मिट्टी से मोहब्बत है, जुलूम हमें वतन की मिट्टी से मोहब्बत। ये जुलूम हमारे हिसाबों में रहेगा, अपनी सांस पे नाम करते हैं, अपनी सांस पे नाम करते हैं, ये वतन आपसे सलाम करते हैं, मरते हैं उठते हैं कभी झुकते नहीं। ये वतन जिला अचीवमेंट स्टेज पे We celebrate this day with great zeal. Thousands of brave freedom fighters sacrifice this day with every year. We are मौजूद है जिसने लाकर कलामे इलाही दिया, जिसने लाकर कलामे इलाही दिया, वो मोहम्मद मदीने में मौजूद है। नाज़रीन, तव्हांखे असांजी अॼोकी वीडियो कीअं लॻी उन बाबति तव्हां कमेंट कंदा, लाइक कंदा ऐं ज़ैद चैनल खे सब्सक्राइब कंदा। चङो, सदाईं गॾु।